बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु ॿी अहम टॉपिक सां गॾु जेके असां अहम किताब पढ़ूं पिया, कुझु नॉवेल ऐं किताब पढ़ूं पिया, उन्हीअ जो ॿ वीडियोज़ मां कल्ह अपलोड कयूं हुयूं। टियों वीडियो जेका आहे अॼु मां ठाहियां थी ऐं इनशाला इहा जल्दी अपलोड कंदीमां। इहो अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे तज़किरा मशाइर सिंध। हीउ जेको किताबु आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जेको आहे विरहाङे खां अॻु लिखी तयारु कयो हो, जंहिंमें सिंध जे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु ॿी अहम टॉपिक सां गॾु जेके असां अहम किताब पढ़ूं पिया, कुझु नॉवेल ऐं किताब पढ़ूं पिया, उन्हीअ जो ॿ वीडियोज़ मां कल्ह अपलोड कयूं हुयूं। टियों वीडियो जेका आहे अॼु मां ठाहियां थी ऐं इनशाला इहा जल्दी अपलोड कंदीमां। इहो अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे तज़किरा मशाइर सिंध। हीउ जेको किताबु आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जेको आहे विरहाङे खां अॻु लिखी तयारु कयो हो, जंहिंमें सिंध जे ऐं बुज़ुर्गनि ते तहक़ीक़ सां सवाने उमिरियूं ऐं वाक़िआ शामिल आहिनि। मौलाना साहब हिन किताब जी तरतीब ॾियण खां अॻु ई गुज़ारे वियो, जंहिं करे मसूदे ते नज़रसानी न थी सघी। उन खां पोइ किताब जो मसूदो सिंधी अदबी बोर्ड जे हवाले थियो, जंहिं तरफ़ां ही तज़किरो 3 जिल्दुनि में शाया कयो वियो, जंहिं जे पहिरें भाङे में कुल 124 सवाने उमिरियूं ॾिनल आहिनि। हिन जिल्द खे पीर हसामुद्दीन राशिदी एडिट कयो, जेको तरतीब मुक़दमे ऐं हाशियनि सां सिंधी अदबी बोर्ड जाम शोरे 1974 ईस्वी में शाया कयो। किताब जो जेको ॿियो भाङो हुयो 1985 ईस्वी में छपियो, जंहिं में सिंध जी 170 मशाइर सवाने उमिरियूं शामिल आहिनि। किताब जो टियों भाङो 1986 ईस्वी में छपायो वियो। हिन भाङे में 148 सवाने उमिरियूं, हाशियनि ऐं फ़हरिस्तनि सुमायत शामिल आहिनि। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब हिन किताब खे वसी पैमाने ते लिखण थी चाहियो। उन लाइ हुन सॼी सिंध में गश्त करे मवाद हासिल करण लाइ वॾी जाखोड़ कई, पर खेसि ज़िंदगी वधीक मोहलत न ॾिनी। इहो हुयो तज़किरा मशाइर सिंध, जेको इहो किताब मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई विरहाङे खां अॻु लिखी तयारु कयो हुयो, पर जेको सिंध जे जेको कुझु आलिम दरवेश ऐं बुज़ुर्गनि जी तहक़ीक़ खां पोइ जेको आहे उन जूं कुझु सवाने उमिरियूं ऐं वाक़िआ इन्हनि में शामिल हुया। सोई सॾु हिन में जेकॾहिं असां ॾिसंदासीं पढ़ाॾो सोई सॾ में ही नाविल नामवर सहाफ़ी ऐं नाविल निगार सिराज मेमण जो लिखियलु आहे। मुसनिफ़ ॿ लफ़्ज़ में ॼाणाए थो त सिंध जी तारीख़ हूं त हर मज़लूम क़ौम जी तारीख़ वांगुरु ज़ुल्म जे दास्ताननि सां भरी पई आहे, पर इन तारीख़ में तरखाननि जो दौरु सिंध जे माज़ी जो बदतरीन दौरु आहे। जॾहिं शाह बेग अरगोन सिंध ते कब्ज़ो जमायो, तॾहिं हुन एतिरा त ज़ुल्म कया जो कंहिं शाइर उन वक़्त जे हमले जी तारीख़ ख़राबीअ सिंध मां कढी हुई। तरखाननि में मिर्ज़ा बाक़ी तरखान जो दौरु सभ खां ऊंधाऊ ऐं सभ खां रोशन, वधीक ज़ालिम ॿियो हाकिम न थियो, ऐं सभ खां रोशन उन करे जो उन जे ज़ुल्म ख़िलाफ़ सिंधी क़ौम जेका मुंदी बग़ावत करण जी कोशिश कई। सिंध जी तारीख़ में उन बग़ावत जी यकी ऐं सरबस्ती कहाणी लिखियल कान्हे, पर मुख़्तलिफ़ तारीख़नि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे शाइरनि जे शहरनि में नंढा नंढा वाक़िआ बयानु थियल आहिनि, जिन में मूंखे हिकु अज़ीम सिलसिलो थो नज़र अचे। उन्ही वाक़नि जी ही कहाणी आहे। मिर्ज़ा बाक़ीअ जे ज़ुल्मनि जे रद्द अमल तौरु सिंधियुनि उनजे ज़ुल्मनि जे रद्द अमल तौरु सिंधियुनि कीअं शोरशूं कयूं, जन जो हिकु मक़सदु हो हिकु आदर्श खे उजागर करण लाइ मां उनखे नावेल जी सूरत ॾिनी आहे। सिराज मेमण जो ही नावेल तरखाननि जे ज़ुल्मनि जी अकासी करे थो। ही नावेल जेको आहे 1970 ईस्वी में छपिजी पधिरो थियो। हाणे जेको आहे ॿियो असांजो टॉपिक आहे पखणा आहे पहवार। हीअ किताब सिंध जी अवामी ऐं इनकलाबी शाइर अब्दुल करीम गदाई जी शाइरी ते मुश्तमिल आहे। हिन मजमूए जे ग़ज़लनि, गीतनि, नज़्मनि ऐं बैतनि में साल 1958 ईस्वी खां वठी मार्शल लॉ जी 13 सालनि जे अरसे में मादरे वतन सिंध जे सॿाझड़नि सांगीड़नि जे हक़नि ते जेके धाड़ा लॻा, नाइंसाफ़ियूं ऐं ॾाढ थिया, सिंधी नौजवान शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पंहिंजे मथनि सां कफ़न ॿधी सिंध जी सींद खे सुर्खी ॾिनी ऐं उन्हीअ सां गॾोगॾु सिंध धरती जे जयालनि हारियुनि जेके जेलनि जूं सख़्तियूं सठियूं, उन्ही दौर जे माहौल जी झलक नज़र ईंदी। ही किताब फेबरवरी 1975 ईस्वी में छपियो। ॿियो आहे जंब गुज़ारियम जंसी। ही किताब जदीद क़ौम परस्ती जे बानी मुफ़क्किर ऐं अदीब साईं GM सैयद जो तहरीर थियल आहे।
हिन किताब में साईं जीएम सैयद पंहिंजे दौर जी सियासी समाजी अॻुवाणनि वर्करनि ऐं समाज सुधारकनि खां सवाइ पंहिंजे वाक़ुफ़कारनि रफ़ीक़नि जी ज़िंदगीअ जो तफ़सीली अहवालु लिखियो आहे, जंहिंमें न रुॻो उन शख़्सियतुनि जी ज़िंदगी जो अहवालु आहे पर गॾोगॾु सिंध जी सियासी समाजी जेको आहे इल्मी ऐं अदबी तारीख़ जो भरपूर ऐं गैर जांबदार तजज़ियो ॾिनल आहे। हीअ किताब अहम शख़्सियतनि बाबति किताब आहे। किताब जो पेश लफ़्ज़ मुसन्निफ़ ख़ुदि लिखियो आहे। हिन किताब में 176 शख़्सियतुनि जो ज़िक्र आहे। हिन किताब जो पहिरियों छापो सिंधी अदबी बोर्ड साल 1980 में शाया कयो। वीडियो तमामु वॾी थींदी थी वञे, जेके ॿिया टॉपिक आहिनि मां बाद में जेको आहे अपलोड कंदी मां, तेसि ताईं जेका आहे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।